हिकिड़ा महात्मा ब्रह्म ज्ञानी भक्ति करे प्रचार करे यात्रा पिया कनि घुमंदे घुमंदे अचानक हिकिड़े बगीचे वटि बीठा हा उते विश्राम करण लाइ, लेकिन कंहिं उन खे चोर सम्झी करे पोयों अची मथे ते ज़ोरदार डंडो हुयो। ब्रह्म ज्ञानी महात्मा किरी पिया, मथे मां खून वहण लॻो। उहो माण्हू त भॼी वियो जंहिं डंडो हयो। ॿियो हिकिड़ो सुठो माण्हू आयो, सजण आयो। उन चई अरे 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 संतन खे ॾाढी चोट लॻी आहे, खून थी वहे, बाबा हलो हलो अस्पताल हलो। अस्पताल वठी आयो, इलाज कराई। जॾहिं बाबा खे पटी वटी ॿधऊं, ठीकु थियो, तॾहिं उहो जेको गुरमुख हुयो खीर जो गिलास खणी आयो, सुठो खीर काढ़े करे ऐं साम्हूं अची करे चवणु लॻो बाबा खीर पीओ। वो ब्रह्म ज्ञानी महात्मा खिलण लॻा, चवण लॻा वाह प्यारा वाह, तूं ई डंडो तो हणे, तूं ई पट ते किराए तो छॾे, तूं ई वरी खून तो वहाए, तूं ई वरी खीर तो पीआरे। वो त ब्रह्म ज्ञानी हो, पर नज़र अचनि तॾहिं त उनखे मारजण वारे में बि प्रभु तो नज़र अचे ऐं इलाज करण वारे में बि गोविंद तो नज़र अचे। वो घबराइजी वियो, चई बाबा इहो छा था चयो? हिकु त मां नेकी कई तव्हां सां, तव्हांखे वठी आयमि अस्पताल, मां डंडो न हयो आहे। महात्मा चवण लॻा तुंहिंजे सिवा आहे केरु? हाँ, तुंहिंजे सिवा ॿियो कोई हुजे तॾहिं त हणे। वो घबराइजी वियो, सम्झण लॻो हे पागल आहे, हिन जो हिकु त इलाज कयो, मां भलो कयो, सुभाणे पुलिस केस थी वञे, पुलिस मारे गड़बड़ करे, हे त मूंखे ई तो ॾोह ॾे। अरे बाबा तव्हां ठीक सां ॻाल्हायो, मां तव्हांखे कुझु न कयो आहे, मां वठी आयो आहियां, इलाज करायो आहे। हा हा तूं ई वठी आयो आहे, तूं ई इलाज कयो आहे, तूं ई खीर पीआरियो आहे, लेकिन डंडो हणण वारो बि त ॿियो कोई कोन्हे। चओ हरे राम। माण्हू डुक पाए भॼी वियो, केरु सुञाणे सघंदो? हरे राम।